जमाल शाह भरिसां ॻोठ घिटी जे रवासण मलुका ओड पंहिंजे नुंहुं रुखसाना ओड सां गॾिजी दाहींदे चयो आहे त संदसि पुट खे ज़ोरी अगवा कयो आहे, खेसि बाज़ाब कराए ॾिनो वञे। प्रेस क्लब जमाल शाह अॻियां दाहींदे सां चवणो त हू दावत ते ॻोठ अयूब खान वियल हुआ, जिते बासर भठे मालिक अज़ीज़ गुल पठाण, अली गुल पठाण, सिकंदर ओड ऐं हाकिम ओड उते पहुता ऐं खेसि चयाऊं त संदसि पुट रशीद उन्हनि जे भठे तां ॿिनि औरतुनि खे अगवा करियो आहे, पर उन्हनि जो इहो इल्ज़ाम बेबुनियाद हो। हुनजो पुटु उन सां दावत ते आयल हो, हू अहिड़े क़िस्म जी का बि हरकत नथो करे सघे। मुंहिंजो पुटु 52 जी वियो रशीद अलाए किथे गुम करे मां भत ते वेही हुतां मुंहिंजे खे वठी आया, मूंखे दाबा ॾेई घर मारियो त मुंहिंजे पुट खे मारे कुटे अलाए किथे गुम करे छॾियो आहे। भाई महिरबानी कयो। हुन एसएसपी ज़िले शहीद बेनज़ीराबाद हद जे एसएचओ खां मुतालबो कयो त भठे मालिक मथां कार्रवाई करे हुननि जे पुट खे आज़ादु कराए उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल भठे मालिक अज़ीज़ गुल पठाण राब्ते करण ते ॿुधायो त हिन औरत जे पुट पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि जी औरत खे अगवा करे पाण ई किथे लिकी वियो आहे ऐं हुन ते अगवा जो इल्ज़ाम कूड़ो लॻायो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।